अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व शफीअना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर रब्बिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्सा अह्लल बैत व युत्तहिरकुम तत्हीरा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आबे मिसल महबूबे हक खल्की खुदा जैले खलक खादिम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही। नूरी हुजण जो ही निशान आया तरोशन थियो जहान। चमक्या ज़मीनो आसमान कशफत दुजा बिजमालिही। आनूर आका दरअसल नूरी
सदन सारो नस्ल सूरतें सीरत बेमिसल हसनत जमी खिसालिही इदरीसु न जो गुलाम पढ़ दो सलातो सलामया ही विरद सुबह शाम सल्लू अलैहि वालिही अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का गले में डाल दो पट्टा मेरे आका की गुलामी का। गुलामाने मोहम्मद जान देने से नहीं डरते ये सर कट जाए या रह जाए कोई परवाह नहीं करते। आगे की आगही निसोरो ई नूर ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून सचन कौन है सूर मौला कियो ममूर अंग अज़ल में उन्हनि जो। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में अहले बैत उज़्ज़ाम मुझे आका मदीने वारे मीर हज़रत नबी नामदार अड़ियन जे आधार यतीमन जे यार गरीबन जे गमख्वार मिस्कीनन जे मददगार ख़ातमुन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत शान मक़ाम खे बयान कंदे संदन अहले बैत उज़्ज़ाम जी अज़मत जे मुतल्लिक़ इरशाद फरमायो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। ए अहल बैतो अल्लाह रुगो ही इरादो तो फरमाए त अवां खां पलीदी परे रखे अवां खे खूब पाक साफ बनाए। हिन आयत में अहलल बैत में सैयदना अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाह वजहू बिशामिल उम्मुल मोमिनीन सैयदा उम्मे सलमा रज़ियल्लाहु अन्हा रवायत थी करे त ही आयत मुझे घर में नाज़िल थी ही उन वक्त मुझे घर में मलाइकन जो सरदार रूहुल अमीन हज़रत जिब्रील भी मौजूद हुयो त हज़रत मीकाईल भी मौजूद हुयो हज़रत मौला अली शेर जली हक जे वली अम्मा खातून जन्नत हसनैन करीमैन यानी इमाम हसनुल मुज्तबा हज़रत इमाम हुसैन आली मकाम भी मौजूद हा। तबरानी जी रिवायत में आ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सैयदा तैयबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा हज़रत खातून जन्नत फातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा के फरमायो ओ मुंहिंजी न्याणी मुंहिंजे मुड़स बिन्ही फर्ज़ंदन के वठी आ। जॾहिं वठी आई तो मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
उन्हनि ते उन्हनि जे मथां पंहिंजी चादर रखणु फरमाई। कुलनि वारी चादर मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि ते रखी ऐं हुज़ूर दुआ फरमाए अल्लाहुम्मा हाउलाए अहलु मुहम्मदिन। ए मुंहिंजा अल्लाह ही मुहम्मद अलैहिस्सलातु वस्सलाम जो अहला। हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत में ईअं बि आयो आहे त मुंहिंजे आका फरमायो अल्लाहुम्मा हाउलाए अहलु बैती। या अल्लाह ही मुंहिंजा अहल बैत आहिनि, उन्हनि खां पलीदी परे रख ऐं उन्हनि खे ख़ूब पाक साफ़ बनाए। तिरमिज़ी ऐं हाकिम हदीस खे सही चयो आहे। ऐं दोस्ताने गिरामी ॿी आयत अल्लाह ताला बयान फरमाए थो फमन हाज्जक फीहि मिन बअद मा जाअक मिनल इल्मि फ़क़ुल तआलौ नदउ अब्नाअना व अब्नाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नब्तहिल फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन। पोइ जेको बि अव्हां सां इन ॻाल्हि में दलील बाज़ी करे उन खां पोइ जो अव्हां वटि इल्मु आयो आहे त अव्हां फरमायो अचो त पंहिंजनि पुटनि ऐं अव्हां जे पुटनि ऐं पंहिंजनि औरतुनि ऐं अव्हां जे औरतुनि पंहिंजे सिरनि ऐं अव्हां जे सिरनि खे सॾियूं। इन खां पोइ ज़ारी कंदे दुआ घुरी कूड़नि जे मथां अल्लाह जी लानत तलब कयूं। मुफ़स्सिरनि लिखियो आहे त नजरान जा नसारा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बहस करण आया हा। पाण उन्हनि खे घणो सम्झाइण जी कोशिशि कयूं पर उहे न पिया सम्झनि। पोइ अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे फरमायो त उहे अञा बि दलील बाज़ी कनि त उन्हनि सां मुबाहिलो कयो। यानी उन्हनि खे फरमायो त उहे पंहिंजा पुट औरतूं गॾु वठी अचनि ऐं अव्हां बि पंहिंजा पुट ऐं औरतूं न्याणियूं गॾु वठी वञो ऐं ज़ारी कंदे दुआ घुरो त कूड़ा तबाह थियनि ऐं उन्हनि ते अल्लाह जी लानत कयो। इन हुक्म नाज़िल थियण खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण सां गॾु सैयदा तय्यबा आबिदा ज़ाहिदा हज़रत ख़ातून जन्नत खे वठी आया, हैदर करार खे वठी आया, इमाम हसन मुज्तबा खे वठी आया, हज़रत इमाम हुसैन अली मकाम खे वठी मैदान में तशरीफ़ फरमा थिया। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जॾहिं हज़रत अली, हज़रत इमाम हसन, हज़रत इमाम हुसैन खे ॾिसी नसारनि जे अॻवान हारिसा पंहिंजे पोइलगनि खे सॾे चयो ए नसारो मां अॼु अहिड़ा चेहरा ॾिसी आयो आहियां जेकॾहिं उहे दुआ घुरंदा त अल्लाह उन्हनि जी दुआ सां जबल बि पटे छॾींदो। ए ईसाईओ ए नसारो ख़बरदार मता अॼु अव्हां मुबाहिलो कयो आहे। अॼु अहिड़ा त चेहरा मैदान में आयल आहिनि। हिकु तरफ़ अल्लाह जो रसूल आहे, उहो अल्लाह जो रसूल पाण सां गॾु हैदर करार खे बि वठी आयो आहे, उन जी घरवारी रसूलुल्लाह जी न्याणी ख़ातून जन्नत खे बि वठी आयो आहे, हसनैन करीमैन बि गॾु आहिनि। ए ईसाईओ मुबाहिलो न कयो, जेकॾहिं अॼु अव्हां मुबाहिलो कयो त सभई हलाक थी वेंदो ऐं क़यामत ताईं दुनिया में को बि नसारो न रहंदो। उन अहम मैदान में हज़रत अलीउल मुर्तज़ा खे वठी अचण मां संदसि मक़ाम मर्तबो ऐं दुआ जी मक़बूलियत जो शान ज़ाहिर आहे। ए दोस्ताने गिरामी अचो त अल्लाह जे कलाम जी 3 आयत सगोरी पढ़ूं। अल्लाह ताला सूरह साफ़ात जी आयत 24 जे अंदर इरशाद फरमायो वक़िफूहुम इन्नहुम मस्ऊलून।
उन्हनि खे बीहारियो बिला शक उहे पुछा कयल आहिनि। इन आयत के जिक्र कंदे अल्लामा इब्ने हजर मक्की अलैहि रहमत लिखियो त इन पुछा मा मुराद त उन्हनि खां हज़रत मौला अली शेर जले हक़ जे वलीअ जे बारे में अवां पुछो त उनखे अल्लाह जो वली समझी उन जी विलायत जा अवां मञींदड़ हुयो या न हुयो। मौला अली जी विलायत जो सवाल मञण जो सवाल रब थो करे कुरान करीम जे अंदर त अल्लाह जी दरबार में अवां खां पुछो वेंदो त अवां हैदर करार जे बारे में कहिड़ो अक़ीदो रखंदा हुयो। ऐं बिन रवायतुनि में इएं भी ईंदो आहे त अल्लाह ताला क़यामत जे रिहाड़े अहले बैत उज़्ज़ाम जे मुतालिक़ रसूलुल्लाह जे घर वारनि जे मुतालिक़ पुछा कंदो तव्हां मुंहिंजे महबूब जे बचड़नि उन जी आल सां मुहबत कंदा हुयो या न कंदा हुयो। चौथी आयत अल्लाह ताला सूरह दहर जी 8वीं आयत में इरशाद फरमाए रहियो आहे वयुतइमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा। उन जी मोहब्बत में मिस्कीन ऐं यतीम ऐं कैदीअ खे खाधो खाराइनि था। हज़रत हसनैन करीमैन बीमार थिया अम्मा खातून जन्नत बास बासी या अल्लाह करीम मुंहिंजा बचड़ा ख़ुशि थींदा त मां रोज़ा रखंदसि। हज़रत अम्मा खातून जन्नत जा बच्चा ख़ुशि थिया। फ़ातिमतु ज़ुहरा तय्यबा ताहिरा आबिदा रोज़ा रखणु शुरू कया। रोज़े खोलण जो टाइम आयो आहे दरवाज़े ते आवाज़ आयो ए मुंहिंजे महबूब जा अहल बैतो मिस्कीन आहियां मूंखे खाधो खारायो रब खे जन्नत जा खाधा नसीब कंदो। तो वो खाधो जेको घर में महदूद तैयार कयो वियो हो हज़रत मौला अली शेर जले हज़रत हसनैन करीमैन अम्मा खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा जे रज़ामंदे सां उन मिस्कीन खे ॾिनो वियो। ॿिए ॾिहाड़े जो रोज़ो अफ़्तार जो टाइम आयो आहे वरी साॻी तरह दरवाज़े ते यतीम आयो आहे उनखे ॾिनो वियो। टिएं ॾिहाड़े ते रोज़े अफ़्तार जो टाइम आयो आहे कैदी आयो आहे उनखे ॾिनो वियो। अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ाते बाबरकात उन्हनि अज़ीम हस्तिन जो शान ऐं मक़ाम पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में बयान फरमाया त उन जी मोहब्बत में मिस्कीन ऐं यतीम ऐं कैदीअ खे खाधो खाराइनि था। यानी खुद बुखिया रही करे अल्लाह जी रज़ा वास्ते ॿियनि जी बुख के ख़त्म कनि था। ए दोस्तान गिरामी अल्लाह जे क़ुरान जी अचो त 5वीं आयत पढ़ो। अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानहु मन वालो सूरह मुजादिला जी 12वीं आयत में इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नाजयतुमुर रसूल फ़क़द्दिमू बैन यदै नजवाकुम सदक़ह। ए ईमान वारा जॾहिं रसूल के आहिस्ते अर्ज़ करणु घुरो त पंहिंजे आहिस्ते अर्ज़ करण खां अॻे सदको ॾींदा कयो। मुआमलो हीअं हो त जेके मुनाफ़िक़ हा ईमान वारनि जे रूप में मुसलमान बणिजी हुज़ूर जी दरबार में ईंदा हुआ ऐं मदीने वारे मीर जे कन में आहिस्ते आहिस्ते गैर ज़रूरी ॻाल्हियूं कंदा हुआ बेमक़सद ॻाल्हियूं कंदा हुआ हुज़ूर जो वक़्तु ज़ाया कंदा हुआ। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो ओ मुंहिंजा महबूब तोखे इहो सताइण मूं रब खे पसंदि न आहे। मां रब थो चवां जेको तोसां ॻुझ में ॻाल्हि करणु चाहे कन में ॻाल्हि करणु चाहे उहो सदको करे। हज़रत मौला अली शेर जली हक़ जे वली सदको ॾेई करे हुज़ूर रहमत वारे हबीब जे कन में ॻाल्हायो। हाणे मुनाफ़िक़ परे हटी विया त सदको केरु ॾिए।
इहा आयत बि मुझे मौला अली शेर जली हक़ जे वली जे शान में नाज़िल थी। अचो अल्लाह जे कुरान करीम जी 6 आयत तिलावत कयूं। अल्लाह रब्बुल आलमीन जल शानहु मन वालो फरमाए रहियो आहे, इन्नमा अंत मुनज़िरु व लिकुल्लि क़ौमिन हाद, बिलाशक वहां ड्रेजारींदड़ आहियो ऐं हर क़ौम जे लाइ हिदायत कंदड़ हूंदो आहे। हिन आयत जी वज़ाहत में अल्लामा अबुल हसनात मोहम्मद अहमद कादरी अलैहि रहमत लिखियो आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां मुनज़िर आहियां ऐं अली हादी आहे। यानी इन्हें आयत इन लफ्ज़न जो शान नुज़ूल भी अल्लाह ताला सोने मौला अली शेर जली हक़ जे वली जे शान में नाज़िल फरमायो। अचो 7 आयत कुरान करीम जी पढ़ंदा हलूं। उलाइका हुमुस सिद्दीक़ून वश्शुहदाए इंद रब्बिहिम लहुम अज्रुहुम व नूरुहुम। उहे ई सच्चा ऐं पंहिंजे रब वटि शहीद आहिनि, उन्हनि जे लाइ उन्हनि जो अजुर ऐं उन्हनि जो नूर आहे। बेटा ही फरमायो न, आगे किया अगगी निसोरो ई नूर, ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, सच्चन कोन्हे सूर, मौला कियो ममूर अंग अज़ल में उन जो। मुस्नद इमाम अहमद बिन हम्बल में ऐं तफसीर सोलबी में हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा खां रवायत आहे त ही आयत हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जे शान में नाज़िल थी ही। अचो 8 अल्लाह जे कलाम जो मफ़हूम पढ़ूं। 8 आयत सगोरीअ जूं चंद सिटरूं। अफ़मन कान मुमिनन कमन कान फासिका। अल्लाह ताला फरमाए तो छा जेको मोमिन वो उन जहिड़ो हूंदो जेको फासिक आहे, यानी मोमिन ऐं फासिक हिक जहिड़ा नथा थी सघनि। दोस्ताने गिरामी हिन आयत में मोमिन मां मुराद हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा ऐं फासिक मां मुराद वलीद बिन उतबा है। अचो त अल्लाह जे कलाम जे नाए दलील के पढ़ो त अल्लाह सोने मौला अली जे शान में छा फरमायो आहे, मिनल मुमिनीन रिजालुन सदको माअहदुल्लाह अलैहि फमिनहुम मन क़दा नहबहु व मिनहुम मन यंतज़िर। अल्लामा इब्न हजर मक्की सवाए के मुहर्रिका में आंदो तो हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा फरमायो तो ही आयत मुझे चाचे सैयदुश शुहदा हज़रत अमीर हमज़ा ऐं मुझे सोट उबैद बिन हारिस रज़ियल्लाहु अन्हु जे शान में नाज़िल थी। उबैद बदर जे जंग में ऐं हज़रत अमीर हमज़ा उहद जी जंग में शहीद थी विया। मुझे हैदर करार फरमायो पर मां हिन उम्मत मां निहायत बदबख्त जो मुंतज़िर आहियां। उन खां बाद पाण पंहिंजी सुहिणी ॾाढ़ी मुबारक ते मौला अली हथ घुमायो ऐं हीअं हथ घुमाए पाण फरमायो त मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात मूंखे ॿुधायो, ए सोना अली दुनिया में जेके वॾा बदबख्त आहिनि, हिकिड़ो उहो वॾो बदबख्त जंहिं हज़रत सालेह अलैहिस्सलाम जी ॾाचीअ खे क़त्ल कयो हो, ऐं ॿियो उहो वॾो बदबख्त इब्ने मुलजिम जेको सोना अली तोखे क़त्ल कंदो। उहो वॾो बदबख्त जॾहिं तोखे क़त्ल कंदो, ओ सोना अली मां त दुनिया में बज़ाहिर न हूंदुसि पर मां रसूलुल्लाह तोखे ॿुधाए थो वञा त इहा तुंहिंजी सॼी ॾाढ़ी खून सां तर बणिजी वेंदी।
उन शहादत जो जिंद है मुझे महबूब आका रहमत लिल आलमीन ज़ाहिरी ज़िंदगी जे अंदर सोने मौला अली शेर खुदा के शहीद थियण जो भी बुधाए विया तो हज़रत मौला अली दाढ़ी ते हथ रखी फरमायो हुजूर फरमायो ही तुझी सजी दाढ़ी खून सां तर थी वेंदी जॾहिं ए सोना अली तुझे मथा दुश्मन हमलो कंदो। ए दोस्तान गिरामी मूं कुरान पाक जे आयतुन मंझा नवनि हंधनि तां हज़रत मौला अली जो शान पढ़ियो आहे। हूअं त कई आयतूं आहिनि पर मुख़्तसर वक़्तु आहे। अल्हम्दुलिल्लाह अॼु 21 जी रात आहे। हज़रत मौला अली शेर जले हक़ जे वलीअ जी शहादत असां अव्हां जो अक़ीदो आहे त शहीद ज़िंद हा, शहीद भी जिंद हा त सिद्दीक भी जिंद हा त नबी भी जिंद हा। तू जिंद है वल्ला, तू जिंद है वल्ला, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले। अब अल्लाह कुरान करीम में जनते नेमतों कयूं उन्हनि जो ज़िक्र बयान फरमायो आहे। अल्लाह ताला फरमायो फ़उलाइक मअल्लज़ीन अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वश्शुहदाए वस्सालिहीन व हसुन उलाइक रफ़ीका। इन आयत जे मफ़हूम में जेके 4 जमातूं अल्लाह ताला शान ऐं मक़ाम वारियूं ॿुधायूं उन्हनि में 3 नंबर ते अल्लाह ताला शहीदन खे गणायो आहे। जॾहिं 3 नंबर वारी जमात अल्लाह जो क़ुरान तो फरमाए त वला तक़ूलू लिमन युक़्तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। जेके अल्लाह जी राह में कत्ल कया वञनि उन्हनि खे अवां मुर्दो गुमान बि न कयो, मुर्दो न सॼो, हू ज़िंदा आहिनि पर अवां खे शऊर नाहे त उहे कीअं ज़िंदा आहिनि। हाणे जॾहिं 3 नंबर वारा त मूं अर्ज़ पे कयो त असांजो अक़ीदो आहे त हज़रत मौला अली शहीद आहे, ज़िंदा हा, हज़रत हसनैन करीमैन शहीद आहिनि, ज़िंदा आहिनि। हुज़ूर जा सहाबा जेके जंग बदर हुनैन खंदक ॿियनि मुआमलनि मुअर्रकनि जे अंदरि अल्लाह ताला जी राह में शहीद कया विया उहे सभु शहीद ज़िंदा आहिनि। त पोइ असां उन ज़िंदह जो शान बयान कंदा आहियूं, मक़ाम बयान कंदा आहियूं, मर्तबो बयान कंदा आहियूं। अल्लाह क़ुरान करीम में उन्हनि जी अज़मत कहिड़ी ॿुधाई आहे। अहादीस जे अंदरि मुंहिंजे आका मदीने वारे मीर कहिड़ो शान ॿुधायो आहे। हाणे चो तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबानी सोने मौला अली शेर जली हक़ जे वलीअ जो शान पढ़ूं। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा खां रवायत आहे मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा फमन अरादल इल्म फलयअति बाबहु। हुजूर फरमायो मां इल्म जो शहर आहियां ऐं अली उन जो दरवाज़ो आहे। पोइ जेको इल्म जो इरादो करे उहो उन दरवाज़े खां अचे। दोस्तान गिरामी बी हदीस हज़रत अम्मार बिन यासिर रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे फरमाए थो त मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो मुंहिंजे आका मदीने वारे मीर हज़रत अलीउल मुर्तज़ा खे फरमायो त ए अली अल्लाह तोखे अहिड़ी ज़ीनत सां मुज़य्यन बनायो आहे जो ॿियनि बाननि खे उन खां वधीक सिंगार सां न नवाज़ो अथई। उन मां हिकु दुनिया ॾांहुं बेरग़बती आहे। तोखे अहिड़ो बनायो अथई जो न तूं थो दुनिया के हासिल करी न दुनिया के तोखां कुछ पले थो पवे। मुझे आका फरमायो
सोना अली तोखे मिस्कीनन सा मोहब्बत दिनी वई आ उहे तुझे अगवान हुजण ते राज़ी आहन ऐं तू उन्हनि जे ताबे हुजण ते राज़ी आ इन लाइ बिशारत आ उन लाइ जंहिं तोसां मोहब्बत रखे तुंहिंजी तस्दीक कए ऐं उन जे लाइ वेल आ जंहिं तोसां बुग़्ज़ रखे तुंहिंजी तकज़ीब कए जन तोसां मोहब्बत रखी तुंहिंजी तस्दीक कए उहे तोसां तुंहिंजे दार यानी तोवारे दर्जे बेहिश्त में पाड़े सिरे ऐं बेहिश्त वारे तुंहिंजे महल में तुंहिंजा रफ़ीक हूंदा ऐं जन तोसां बुग़्ज़ रखी तो ते कूड़ हया अल्लाह ते हक़ा त उन्हनि खे क़यामत जे ॾींहुं कूड़नि जी जाइ ते बीहारे। टी हदीस उम्मतिया खां रवायत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंग जे हिक लश्कर में हज़रत मौला अली शेर जली खे मोकिलियो पोइ मूं ॿुधो त मदीने वारे मीर हैदर करार के जंग में मोकिलण खां बाद हुजूर जी दिल जे अंदर मौला अली शेर जली जे दीदार जी तड़प पैदा थी तलब पैदा थी ऐं मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुआ घुरी अल्लाहुम्मा अतिमनी हत्ता तुरियनी अलिया ए मुझा अल्लाह मुखे तेस ताईं दुनिया मां रेलत न कराए जा जेस ताईं मां नबी तो महबूब जे महबूब अली जो दीदार न कयां। या अल्लाह अली जंग ते व्यल्ला जिहाद ते व्यल्ला मुझा मौला मूं रसूलुल्लाह के तेसी जिंदा रखजा जेसी अली मोटी अचे मां उन जो चेहरो ॾिसां। दोस्ताने गिरामी चौथी हदीस इमरान बिन हुसैन खां तवील रवायत में आ मदीने वारे मीर फरमायो इन अली मिन्नी व अना मिन अली व हुवा वली कुल्ल मोमिन बअदी बिला शक अली मुमा आहे मां अली मां आहियां ऐं उहो मुखां बाद हर मोमिन जो वली आहे यानी मददगार आहे। दोस्तों हिते वरी माण्हू चवंदा सही अल्लाह चयो त मुखां पोइ अली अवां जो मददगार आहे। क़ुरान में खिलाफत मुराद वरती वेंदी आहे न न ख़बरदार अल्लाह जो क़ुरान थो फरमाए इन्नमा वलियुकुमुल्लाह व रसूलुहु अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त अल्लाह बि अवां जो मददगार आहे त उन जो रसूल बि अवां जो मददगार आहे। मददगार बेमाना दोस्त इते खिलाफत मुराद ना है यकीनन अल्लाह जे हबीब फरमायो महबूब जी आका जी ज़ाते बाबरकात फरमायो ओ सोहना अली बिलाशक तू मुमा अली मां तो मां आया ऐं मुखां बाद हर मोमिन जो तू वली यानी मददगार आ। पंजी हदीस हजरत इब्ने उमर रदी अल्लाह अन्हु खां रवायत मुझे आका फरमायो हजरत अली मुर्तज़ा रदी अल्लाह ताला अन्हु के मदीने वारे मीर फरमायो अंत खीफ दुनिया वल आखिरा ओ सुना अली शेरे जली हक जा वली तू मुझो दुनिया ऐं आखिरत में भाव आही। हुजूर छा फरमायो तू दुनिया ऐं आखिरत में मुझो भाव आ। हुजूर भा सॼो पर अदब जी तकाज़ा इहा हुई छो त अली इल्म जो दरवाज़ो आहे। उन हैदर करार कॾहिं बि ईअं न चयो त नबी करीम मुंहिंजा वॾा भाइर आहिनि या कॾहिं बि रसूलुल्लाह खे हज़रत अली अदा करे भाव करे सॾ न कयो छो त रसूलुल्लाह जे तरफ़ खां एज़ाज़ मिलण हुजूर जे तरफ़ खां मुहब्बत जो इज़हार अलॻि शइ आहे त वरी मुंहिंजे आका मदीने वारे मीर जो अदब ऐं एहतराम अलॻि शइ आहे। छही हदीस मुझे आका जी हजरत अनस रदी अल्लाह अन्हु खां रवायत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी खिदमत में पखीअ जो गोश्त आंदो वियो कुठल पखी उन जो गोश्त हुजूर जी दरबार में आंदो वियो त पाण गोश्त तनावल फरमाइन खाइन। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जियां जो उन पखीअ जो गोश्त पंहिंजे साम्हूं रखियो मदीने वारे मीर जी दिल में हिकिड़ी ख्वाहिश पैदा थी कायनात
जे कारणी अड़ियन जे आधार यतीमन जे यार गरीबन जे गमख्वार मिस्कीनन जे मददगार दुआ घुरे अल्लाहुम्मा आतनी बिअहब्बि खल्किका इलैका याकुलु मैया गाज़त तय्यर। हुजूर दुआ घुरी या अल्लाह मूं वटि उहो माण्हू आण जेको तो वटि घणो प्यारो आहे ऐं मूंसां गॾु खाए। हुजूर दुआ घुरी दंग कई त मौला अली अची विया। या अल्लाह पखीअ जो गोश्त पियो आहे मां रसूलुल्लाह खाईंदुसि पर दुआ थो घुरां अहिड़ो प्यारो मोकिल जेको तो रब खे घणो पसंदि आहे पसंदीदा बानहनि में। छो तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पसंदीदगी जो मयार हो। घर वारनि जी पसंदीदगी अलॻि आहे, उम्मत जी पसंदीदगी अलॻि आहे, अहले बैत उज़ाम जी पसंदीदगी अलॻि आहे, ग़ुलामनि जी पसंदीदगी अलॻि आहे। हुजूर फरमायो अल्लाह जे बाननि में मुंहिंजा मौला जेके प्यारा आहिनि उन्हनि मुंहिंजा प्यारो मोकिल मूंसां गॾु वेही पखीअ जो गोश्त भुॻल खाए। सोहणो अली हुजूर जी दरबार में हाज़िर थियो। हुजूर फरमायो अली मूं हाणे हाणे दुआ घुरी रब तोखे मोकिलियो आहे वेह त भई गॾिजी गोश्त खाऊं। दोस्ताने गिरामी सती हदीस हजरत इमाम हसन बिन अली रदी अल्लाह अन्हु खां रवायत आहे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हजरत अली रदी अल्लाह अन्हु जे लाइ फरमायो उदउ इला सय्यिदल अरब अरब जे सरदार खे मूं वटि सॾे अचो। उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा अर्ज़ कई या रसूलल्लाह छा अवां अरब जा सरदार ना आहियो? मुंहिंजे आका फरमायो मां औलाद आदम में सभिनी जो सरदार आहियां ऐं अली अरब जो सरदार आहे। दोस्ताने गिरामी 8वीं हदीस हजरत अली अल मुर्तज़ा खां रवायत आहे सैयदना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अना दारुल हिकमत व अलीयुन बाबुहा मां हिकमत जी दार आहियां ऐं अली उन जो दरवाज़ो आहे। इन हदीस जी वज़ाहत कंदे अल्लामा मुफ्ती अहमद यार ख़ान अलैहि रहमत लिखियो आहे त जीअं कंहिं घर मां का शइ उन जे दरवाज़े खां मिलंदी आहे तीअं हिकमत जे करे कंहिंखे मिलंदी त हज़रत अलीअ जे दरवाज़े खां वधीक कहीं ॿिए दरवाज़े तां न मिलंदी। दोस्ताने गिरामी 9वीं हदीस हजरत अबू सईद खुदरी रदियल्लाहु अन्हु खां रवायत आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हजरत अली अल मुर्तज़ा जे बिन कुल्हनि जे विच ते हथ मुबारक हणी फरमायो ओ सुहिणा अली तो में 7 खूबियूं अहिड़ियूं आहिनि जो उन्हनि में क़यामत जे ॾींहुं तोसां केरु बि रीस करे न सघंदो, केर बि हुज्जत करे न सघंदो। मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में मौला अली शेर जली अर्ज कयो ओ सुना खबीब उहे कहिड़ियूं 7 खसलतूं आहिनि? मुझे आका मदीने वारे मीर फरमायो ए अली तूं नंढनि मोमिननि मां ईमान में अव्वल आहीं। नंबर ॿियो अल्लाह जे अहद के चंगी तरह वफ़ा कंदड़ आहीं। नंबर 3 अल्लाह जे अमर के चंगी तरह कायम कंदड़ आहीं। नंबर 4 रयत ते वॾी नरमी कंदड़ हुक्मरान आहीं। नंबर 5 त बराबरी रखण वारो। नंबर 6 कज़ा जे इल्म जो वॾो आलिम आहे। नंबर 7 क़यामत जे ॾींहुं तमामु वॾी अज़मत वारो आहे। 10वीं हदीस हजरत अनस रदियल्लाहु अन्हु खां रवायत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अक़दा उम्मती अलीयुन मुझी उम्मत में कज़ा जो वधीक इल्म रखंदड़ सुहिणो अली आहे। दोस्ताने गिरामी मूं 9 आयतूं ऐं 10 हदीसूं अवां जे साम्हूं पढ़ियूं।
उमूमन आम ज़ाकिरन वारा हवाल करण मुखे कोन ईंदा आहिनि, पर अल्लाह जे क़ुरान में जेकॾहिं मौला अली जो शान लिखियल आहे त पढ़बो। रसूलुल्लाह जे फ़रमान में जेकॾहिं उन जो शान लिखियल आहे त पढ़बो। उन खां पोइ जहीं जो शान अल्लाह बयान करे, जहीं जो शान मदीने वारो मीर बयान करे, त तो असांजे मथां बि हक़ आहे त उन सोणे अली शेरे जली हक़ जे वलीअ जो शान बयान कंदासीं। पोइ मूं चयो मुश्किल कुशा मां छो न चवां नादे अलिया, आबाद उहा दिल आ जंहिंखे याद अलिया। ज़ुबान कंदी शान छा बयान अलीअ जो, ज़ीशान दरख़शान वॾो मान अलीअ जो। इंसान ते एहसान मेहरबान अलीअ जो, हैवान बि हू सम्झे थो फरमान अलीअ जो। कहिड़ो कुफरान ते गालिब गज़मफर हो अलिया, जंहिं खटियो ख़ैबर बंदियो बरबर हो अलिया। खुद खुदा जो शेर बबर नर हो अलिया, नात के कुरान सो सफदर हो अलिया। कहिड़ो अली सरवर जो सगो सोट सखादार अलिया, कौनैन जो मालिक अलमदार अलिया। मुश्किल में तो जो मुझो मददगार अलिया। वो हदीस अवांखे ॿुधाई न, क़ुरान करीम जी आयत जे रूह सां वो हदीस अवांखे ॿुधाई त अली मोमिनन जो मूं रसूलुल्लाह खां पोइ मददगार आहे। मुश्किल में तो जो मुझो मददगार अलिया, सॾ में ॾींदो सॾ हू सरकार अलिया। दर्द वंदन खे बि ॾींदो दाद अलिया, आबाद हा दिल आ जंहिंखे याद अलिया। सखावत जो ताज थई सरवाण अलीअ खे, अल्लाह कयो पाण पहलवान अलीअ खे। बरोज़े महशर रसूलुल्लाह जे हथ में शिफ़ात जो झंडो हूंदो, ऐं उन शिफ़ात वारे झंडे जे खणण जे लाइ मुक़र्रब फ़रिश्तनि खे हुकुम थींदो, ए जिब्रील हलिया, ए मीकाईल हलिया, ए इसराफील अचो हिन झंडे खे खणो, लेकिन न खणी सघंदा। मदीने वारे मीर फरमायो मां ऐलान कंदुसि अली किथे आहे, हाज़िर कयो वेंदो ऐं उहो लिवाल हमद वारो झंडो सुहिणो अली हैदर करार पंहिंजे हथनि में झले बीहंदो। सखावत जो ताज थे सरवर जो सगो, सखावत जो ताज थई सरवाण अलीअ खे, अल्लाह कयो पाण पहलवान अलीअ खे। समझ रखी सोच तू सुञाण अलीअ खे, कौसर जो जाम मिलियल थी अगवान अलीअ खे। पो तन में रखी जंहिं बि आहे तात अलीअ जी, खाली न तंहिंखे छॾींदी आ ज़ात अलीअ जी। मूंखे बि हीअ मिलियल अथई ॾात अलीअ जी, वाई तॾहिं घणी अथम वात अलीअ जी। कहिड़ो अली खुदा जे हबीब सॼो शेर अलिया, फतेह में ख़ैबर न कई देर अलिया। लश्करे कुफार में मथेर अलिया, दुल दुल बुराक ते चढ़ियो दिलेर अलिया। पोत जी ख़बर कई आज़ाद अलिया, आबाद हा दिल आ जंहिंखे याद अलिया। अल्लाह मथे कई आहे अज़मत अलीअ जी, काबे जे अंदर थी आ विलादत अलीअ जी।
छो बना इस वास्ते काबा तुम्हारी जाए पैदाइश के अली ये है इस्लाम का काबा तू है ईमान का काबा। काबे जे अंदर थी या विलादत अली जी वधी कागे शान में शोहरत अली जी हिन पूरी कायनात में शफकत अली जी। केड़ो अली फैज़ भरो फातिमा जो लाल अलिया लाल बेमिसाल ही लजपाल अलिया सबिन संदा पूरा कंदो स्वाल अलिया लागे हो बंबाल कंदो भाल अलिया विलियन जी हु वाग वागर अलिया इल्मेन शहर नबी आए दर अलिया मर जल बगरैन हो बगर अलिया जन्नत खातून जो शोहर अलिया मुस्तफ़ा महबूब जो दामाद अलिया आबाद हा दिला जेखे याद अलिया। काबे जे अंदर हुजूर वठी विया अली हलिया 360 बुत पिया आहिनि इन्हनि खे केराइणो आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं मौला अली वेठो सोना हबीब अवां मुझे कुलन ते चढ़ो हिकिड़ो बुत तमाम काबे जी छत में हो। मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सोना अली ही उहो राज आहे जेको दुनिया वारा त महसूस न कंदा पर मां रसूलुल्लाह ॼाणा थो। सोना अली मां तुझे कुलन ते कदम रखी चढ़ंदुसि पर अली अज मुझे नबूवत जो आहताब जलाल कमाल उहो आ जो अली तू उठी न सघंदे। मुझा महबूब अवां जी रज़ा में राज़ी हाँ। हुजूर फरमायो सोना अली मां रसूलुल्लाह वेहां तो मुझे कुल्हन ते तू चढ़ तू चढ़। हुजूर जे कुल्हन जो सवार मौला अली चढ़ी उन बुतन के ट्रोड़े थो। बुतन जी भरपूर कई बर्बादी अलिया इस्लाम जी ही उत्तम कई आबादी अलिया बदर तोड़े खंदक कई आजादी अलिया केडी कई आमत इमदादी अलिया झंडे वारा झूलन पे झलकारा अलिया जा ब्या बे मानू खोड़ होया प्यारा अलिया जा जन त अञा नवा नज़ारा अलिया जा अचो घणो असां भी अज नारा अलिया जा नारा हैदरी खंदक जे मैदान के कयो ख्वाब अलिया कोटन में करड़ाट तिखो ताब अलिया वरियो अची वेरन ते वगाब अलिया सब चवन प्या अची वियो जनाब अलिया केडो कयो जंग में जिहाद अलिया आबाद दिला जेके याद अलिया मरहब के हिक मिनट में होते मारियो अलिया हो लथल सिज बि वापसी उभारियो अलिया हो मिड़नी संदी मुसीबत के टारियो अलिया हो सबक हिक सेकंड में सेखारियो अलिया हो आग खणी सब खां विया दीवाना अलिया जा मथे आहिनि मान में मस्ताना अलिया जा गोला सब गुलाम आयूं बाना अलिया जा खुटण वारा कोन गिन खजाना अलिया जा आशिकन सां गॾिजी ही अवाम अलिया वट पीअंदासीं प्याला भरे पुरजाम अलिया वट लिखियल आहे लिस्ट ते ही नाम अलिया वट
मूं खे हदीसूं 10 9 क़ुरान करीम जो आयतूं ऐं 10 हदीसूं ॿुधायूं। जन्म जा इहा बि हदीस हुई त मदीने अल्लाह साईं क़ुरान में कयो फरमायो त उन्हनि खां सवाल कयो वेंदो, पुछियो वेंदो त छा मां अलीअ सां मुहबत कंदा हुयो या न, अहल बैत सां मुहबत कंदा हुयो या न। त जन अहल बैत सां मुहबत कई आहे उन्हनि जो लिस्ट ते नालो लिखियल आहे, लिखियल आहे लिस्ट ते ही नाम अलीअ वटि, दीदार सियाल बचन सुदो साम अलीअ वटि, पूरी कंदो मन जी मुराद अलिया, आबाद उहा दिल जंहिंखे याद अलिया। तो यकीनन अज एकी जी बाबरकत भलारी रात उन मौला अली शेरे जली हक जे वली जी शहादत वारी रात।